हरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। तबीब कुलूबना पानी देना सही से पानी लग जाए ओ मौलाना व मौलाना व मौलाना व मौलाना मुहम्मद वसहाबिही व अहल बैतिही व बारिक वसल्लिम। सब्सक्राइब करना जावेद भी मोराई चैनल। बरादराने इस्लाम, प्यारी भलारी जमात सबूरी हमारे खिदमत में मुआजिज़ रब्बुल आलमीन जे कुरान करीम में सूरह तौबा जो आखिरी बायत सबूरी तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम में आयतुल सबूरन जो लफ्ज़ी तर्जुमो चंद जरूरी मसाइल बिलखुसूस नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिलाद मुबारक कुरान हदीस जे रोशनी में हमारे खिदमत में पेश करण जी सआदत हासिल करें तो आखिर में दुआ तनंदा से रब्बुल आलमीन जे बारगाह अर्शे पनाह मां खुदावंदा सोए हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में इन ईमानी नूरानी महफिल में असांजा अॻियां पोयां गुनाह माफ़ फरमा। आमीन आमीन। रब्बुल आलमीन सिंध में कत नजर अचे थो ए करीम रहीम पंहिंजे रहमत जे पानी सां सिंध के सदा आबाद ऐं शादाब फरमा। सिंध जे दरिया उन जे नहरनि वाहनि शाखुनि में पंहिंजे रहमत जो पानी जारी सारी फरमा। पंहिंजे रहमत जो नींग मौला वसार खुदावंदा पंहिंजे प्यारे हबीब अरबी अजीब हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं महबूब जे असहाबन आल बैतन सबूरन उलमा औलिया सुलहा रब्बे करीम उनजी सही सच्ची मोहब्बत नसीब फरमा। आमीन। अजीज भाइयों, बिला तखीर कुरान करीम जे इन विनायत जो तर्जुमो आगे पेश तो करिया। अल्लाह पाक पहली आयत में महबूब जे आमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ऐं महबूब जे सोहणनि वस्फ़ुनि जो बयान फरमायो आहे। ॿी आयत में अल्लाह साईं पंहिंजे महबूब सोने खे ॿुधाए थो, सोना मां तोखे हिननि सिफ़तुनि सां नवाज़े दुनिया वारनि ते मोकिलियो, पोइ बि जेकॾहिं तोखां माण्हू इनकार कनि त तूं उन्हनि खे ॿुधाए त अव्हां जी मूंखे परवाह न आहे, मुंहिंजो रब ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। सम्झो था मुंहिंजूं ॻाल्हियूं? मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अल्लाह साईं इरशाद फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीन रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्ला हू अलैहि तवक्कलतु व हुव रब्बुल अर्शिल अज़ीम। सुभान अल्लाह। अल्लाह से जल शानु फरमाए तो अलबत्ता तहकीक आयो हमारे शानदार रसूल अमामा एरो प्यारो अरबी मक्की मदनी हाशमी मुतलबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वादे आयो। अल्लाह फरमाए तो मूंखे का तकलीफ़ थींदी आहे, नंढी तकलीफ़ त उन नंढी तकलीफ़ खे बि रसूलुल्लाह जे मथां उहा नंढी तकलीफ़ बि करी गुज़रंदी आहे। केतिरी नंढी तकलीफ़ क़ुरान जे तफ़सीरनि में आयो आहे। अव्हां खे कंडो लॻे, अव्हां खे बुखार अचे, अव्हां जे सर में दर्द थी पए, नंढड़ी तकलीफ़ कंडो लॻण, मदीने वारे जेला रब थो फरमाए अव्हां जी आ नंढड़ी तकलीफ़ जेका अव्हां खे हिते थी पहुचे, या मदीने वारे मोहम्मद खे रोज़े अतर में करी थी गुज़रे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अभी बात तवज्जो फरमायो, तव्हां ते रसूलुल्लाह केॾो मेहरबान आहे। क़ुरान जे रोशनी में का हदीस न, ई कंहिं बुज़ुर्ग जो कौल न, कंहिं मुज्तहिद या इमाम जो कौल न, रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे। तव्हां अहिड़ो महबूब तव्हां खे ॾिनो, अव्हां ॾे आयो जो अव्हां जी नंढड़ी तकलीफ़ जेका आहे उहा रसूलुल्लाह ते करी गुज़रंदी आहे। ॿिया थी हिकिड़ी मस्त तवज्जो आहे मुंहिंजो में हेरे गौर करियो। अल्लाह ताला फरमाए तो रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। कुरान वही मत सुभान अल्लाह ते जुड़ा। अभी बा अमां जी नंढड़ी तकलीफ़ उहा बि
रसूलुल्लाह ते करी गुज़रंदिया अते अल्लाह फरमायो मुझो दिल पर हरीसा पर उनके माल जो है दौलत जो है औलाद जो है कैसे जो है रब तो फरमाए उन्हें मुझे महबूब जिको रसूल वाले मोकिल उनके हिस्साए मुझी उम्मत दे कलमो पढ़े जन्नत में दाखिल थी वजे या की सिफत है रसूलुल्लाह जी अन्या की सिफत कहिया है बिल मोमिनीन रऊफुर रहीम खुदा फरमाए मुझे मदीने वालों को मिलने ना रऊफ रहीम है अच्छा है मेहरबान है रहम करने वाला है इंतहा दर्जे की रहमत है रऊफ रहीम है ये पहली आयत जो लफ्ज़ी तर्जुमा है हाने अवा और फरमायो त अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे रऊफ ऐं रहीम थो सॾे छा थो सॾे अदा ॻाल्हायो कुझु छा क़ुरान जी ॿी आयत थोरी तव्हांखे ॿुधायां अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम अल्लाह फरमाए तो तहकीक अल्लाह ताला इंसान जे रऊफ भी आहे रहीम भी आहे एरे गौर कजा अल्लाह फरमाए तो गोया के रब तो चवे मां बे रऊफ रहीम ऐं मुझो मिठो मोहम्मद करीम भी वाजला रऊफ रहीम शिरक कोन थियो न चवंदा आहिनि क़ुरान आहे क़ुरान में शिरक थींदो ई कोन्हे अल्लाह फरमाए थो मां बि तव्हां रऊफ रहीम ऐं मुंहिंजो मदीने वारो बि तव्हां रऊफ वरी अल्लाह सिंधी जाए पे फरमाए कुरान आए नस अल्लाह ताला फरमाए तो मुझा महबूब मैं यहदिल्लाह फला मुदिल्ल लहू व मैं युद्लिल फला हादिय लह सुभान अल्लाह मां जेके हिदायत करिया उनखे को गुमराह करण वारो कोन्हे मां हाथी आहियां हिदायत कंदो आहियां हिदायत ॾियण वारो मां रब आहियां वरी ॿी जाइ ते थो फरमाए त इन्नक लतहदी इला सिरातिन मुस्तकीम मोरे जी जमात ॾाढी भली हूंदी आहे पर जो है छो सुस्त आहे तमाम न करण वांगे इंशाअल्लाह मिलंदो ॾाढो भलो इहे सुभाणे अल्लाह वक़्तु अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आसमान में सुभान अल्लाह कुरान बुलंदा लो इन्नक लतहदी इला सिरातिन मुस्तकीम अल्लाह सैयद शान फरमाए तो उलमा विचार तहकीक एमशा मोहम्मद करीम तू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू माण्हुनि खे हिदायत कंदो आहीं मां हादी आहियां त मिठा मोहम्मद तू भी हादी आहीं सुभान अल्लाह खुदा त हादी
ऐं मदीने वारो जो चओ राजा मदीने वारो जो खुदा बहादी मुस्तफा खुदा सही राह ॾेखारे मुस्तफा सही राह अञा कीअं आहे त बि ॿुधाए थो छॾे पर सलाह थो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कुरान में फरमायो अल्लाह फरमाए तो हाकिम जो हाकिम हुकूमत मार पजिया निजाम मुझा कानून मुझा दुनिया मुझिया हाकिम रब्बुल आलमीन आया वही बीजा जो फरमाए तो फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजन मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। हिकड़ी आयत में तो जे त हाकिमन जो हाकिम माला केर आया वरी ॿी आयत ए मुंहिंजा हबीब ला ज़ाइदिया मूंखे तुंहिंजे रब जो कसम ते मोमिन कोन थींदा भली निमाज़ूं पढ़नि भली रोज़ा रखनि भली हज अदा कनि भली ज़कात ॾियनि दाढ़ियूं रखनि तबलीग कनि चिल्ला कनि हर इस्लाम जो रुकन अदा कनि मुंहिंजा हबीब मूंखे तुंहिंजे रब जो कसम अल्लाह जो चए मोमिन कोन थींदा जेस ताईं हर फैसले में तो मोहम्मद के हाकिम न मञींदा। सुभान अल्लाह ध्यान से अदा इन्हें हो करे खुदा ते हाकिम ऐं मुस्तफा कुछ त चओ मोहम्मद हुकूमत में को शक नजर अचे थो मुस्तफा जे हुकूमत में मुस्तफा जी हुकूमत हमेशा कायम रहंदी ऐं कायनात जे ज़रे ज़रे ते कुरान ऐं हदीस जी रोशनी में वाके ॿुधाया त मिठे मोहम्मद जी हुकूमत कान जो मुस्तफा जी हुकूमत नबी साईं कीअं फरमाइणी थी पवंदो आहे उहो ज़ुबान सां कुल इरादो कर त थी पवंदी अॻिते कोई रात जे सलाद पढ़ंदो त हिकिड़ी हदीस मुस्तफा जो हुकूमत जे मुताबिक़ तव्हांखे ॿुधाया सल्लल्लाहु अलैहि नबी करीम अलैहिस्सलाम मदीने शरीफ खां
तकरीबन 1200-1400 किलोमीटर पड़ेगा। पुटा घना किलोमीटर जाहिर तौर पे तमाम घणो पता। उन जमाने में फोन में, वायरलेस में, टीवी में ये जाहिर जेके इजादात आहिनि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जंग फतह करे मोटिया आहिनि। साथियों मूंखे हिकिड़ो पंहिंजो ग़ुलाम यादि आयो आहे। केरु यादि आयो आहे? माना असहाबी समझो चओ छा आजो छा मूंखे यादि आयो आहे किमला पोइ मदीने शरीफ़ रहियो, तमामु परे रहिजी वियो ऐं कंहिं सबब खां जंग ते न अची सघियो। ॾाढी ॾुखी अड़ाई जंग हुई, न सवारी हुई न सामान हुयो। इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुछ सहाबी रहिजी विया। सुभान अल्लाह। सैयद कंहिंखे यादि फरमायो आहे? पाण वञनि त अबू ज़र ग़फ़ारी जो रज़ियल्लाहु तआला अन्हु, उहो मूंखे यादि आयो आहे ऐं उनजी मूंखे सिक लॻी आहे। जो असहाबन सां प्यार हो, मोहब्बत हुई। मूंखे सिक लॻी आहे सहाबी खे ॾिसां। गौर कजा मुस्नद इमाम अहमद बिन हंबल वारो हिन हदीस खे लिखे थो। साईं ज़िक्र कयो वरी मदीने पाक खां हिकिड़ो माण्हू पे आयो हेॾे परे खां कंहिं ॿुधायो मुंहिंजे साईं फरमायो इहो केरु थो अचे? अबू ज़र त नाहे। इमामत हूंदी आहे न कंहिं शइ सां त पोइ उहा हुजे बि न पर ज़िक्र हुनजो थींदो आहे। अचे थो अबू ज़र त कोन्हे। असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ख़बर न आहे तव्हांजो वेझो आयो। मां उहे फरमायो ॿुधायो केरु आहे? अर्ज़ कयूं साईं अबू ज़र न आहे। पर फरमायो तुम अबा ज़र न ओचण वारा जे अबू ज़र नहीं तॾहिं बि मां मोहम्मद चवे थो त अबू ज़र थी पियो। हुकूमत मुस्तफा जी ॾिसजा उनजी शक्ल अबू ज़र जहिड़ी न, ज़ात अबू ज़र वारी न, उनजा निशानात अलामात अबू ज़र वारा न। नबी फरमायो कुन अबा ज़र न अचण वारा जेकॾहिं अबू ज़र नहीं तॾहिं त अबू ज़र थी पियो। सहाबी फरमाइनि था रब्बुल आलमीन जो कसम उनजी शक्ल अहिड़ी मटिजी थी वई असां सम्झो तई त ऐनी अबू ज़र आहे। चओ मुस्तफा जी हुकूमत आहे, चओ मुस्तफा जी हुकूमत आहे। तॾहिं आला रसूल फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिसको सब उनकी कुंजी कहे। गड पढ़ाई जिसको सब की कुंजी कहे उनकी नाफिज हुकूमत पहला सलाम मुस्तफा जमे रहमत पहला
बी हदीस पाक है एको शख्स नबी करीम अलैहिस्सलाम उते आया त उन खबे हथ सां पे खाधो बादशाह भी गैर मुहज़्ज़ब तरीक़ो खबे हथ माण्हू पकाई कंदो आहे खबे हथ नक छॾींदो आहे वट कंदो आहे भारत कंदो आहे नबी करीम अलैहिस्सलाम खे पाकाई पसंद आहे पाण फरमायो त कुल बिजमीन का पंहिंजे सॼे सां खा छा फरमायूं फलाना खबे हथ सां न सॼे सां खा मज़ाक या रसूल अल्लाह मुझे सजो हथ कम नथो करे वात ताईं नथो पहुचे मां इन करे तो खबे सां खा फरमाया तुम कज़ालिक ओ जलाल जनवारा ये थी पहुची चयो थई सारी फरमाए जान पयो कसम नबी दे ज़ुबान मां निकरी वियो मन में मरी वरी सजो वात ताईं पहुची कोन सजो माना रसूलुल्लाह जी हुकूमत कायम आहे जो आहे तॾहिं अल्लाह फरमायो त ख़ुदा जी हाकिम मिठो मोहम्मद बि आहे वरी अञा बिनती आहे तॾहिं तोखे ॿुधायां थो अल्लाह फरमाए थो अल्लाह वलीयुल्लज़ीन आमनू अल्लाह ताला मोमिनन जो मददगार है जो आए अल्लाह मोमिनन जो हमारे ईमान तो खुदा मददगार है वरी भी है तो अल्लाह फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाह व रसूलुहु वल्लज़ीन आमनू सुभान अल्लाह सैयदुल शान तो फरमाए तहकीक अल्लाह भी जो मददगार पर वो अल्लाह ने अल्लाह जो रसूल मिठो मोहम्मद भी जो मददगार है जो अल्लाह जो मददगार है जो है रसूलुल्लाह मददगार है मदद करे तो हर जात पे क़यामत ताईं कब्र में क़यामत में दुनिया में हशर में सकरात में मुश्किलात में जद जद तू चाहींदो आहे त रसूलुल्लाह मदद मां हिकिड़ो वाक़ियो तोखे ॿुधायां थो इमाम याफ़ई रहमतुल्लाह अलैह शाफ़ई ने याफ़ई रहमतुल्लाह अलैह रोज़ुल रियाहीन में लिखियो आहे अलाह बचते रहा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक ज़िक्र शरीफ पढ़ो तव्हांजे क़ल्ब में ईमान जो नूर पैदा थिए ला इलाहा इल्लल्लाह इमाम याफ़ई लिखे थो हिकिड़ो शख्स बगदाद शरीफ खां निकिरे थो पहाड़ी मां इरादो अथसि पहिरें प्यादो का सवारीअ ते न उठ न
स्वारिन तगे कोन हुयूं इन्हनि स्वारिन ते बिन पेरे प्यादो वञाए वञी मदीने वारे जी मदीने में ज़ियारत कयां वो कहिड़ो मुसलमान आहे जेको माउ जी ज़ियारत लाइ न तड़पंदो ऐं जंहिं ज़ियारत कई आहे खुदा जो कसम आहे भिटाई घोट खे न पढ़ंदे त हर वक़्तु ॼण तोखे उन जूं अखियूं आलियूं नज़र हिकु जाइ ते जो फरमाए अॼु पोइ अखियूं सारियो रुम सजण खे जान बजे जमाल ताणी न पियूं तकड़ियूं जान बजे जमाल ताणी न पियूं तकड़ियूं जेके वम पिया वकुड़ियूं तर अखियुनि उञ न लहे वरी ॿी ॻाल्हि थो करे फरमाए थो अॼु पुण खड़ियूं सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि गलनि तां ॻोढ़नि जूं बूंदूं बस न कनि संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे अज़ीज़ भाउ ऐं सची ॻाल्हि आहे मां अहिड़ा माण्हू ॾिठा जन खुदा जो कसम आहे कॾहिं पीउ या पुट जे लाश ते बि न रुनो एॾा सख़्त पत्थर दिल उनजी चुनई न पर क़िस्मत सां हिकिड़ो दफ़ो मदीने विया वरी उन्हनि जॾहिं मदीने जो नालो ॿुधो त मुंहिंजे अखियुनि मां मींहं वसी पिया ख़बर न आहे त जानवर जी ज़ियारत बि थियनि न लॻे उहो घटियूं घुमी आहे रोज़ मुबारक अखियुनि सां ॾिसी आया जानवर जो जमाल ॾिसी आया पोइ तॾहिं बि पिया हिकिड़े दोस्त चयोसीं उहो महेश्वर जो शेर ॿुधाइजा सुभाणे चओ था ईअं न ॾाढा महेश्वर चए थो अखरियुनि खे चवां छा जो कलूर करे आयूं महबूब ॾिसी दिलि खे मजबूर करे आयूं ईअं न आजा सुभाणे वरी चओ कलूर खे चवां छा जो महबूब ॾिसी दिलि खे मजबूर करे आयूं ॿिए बीमारीअ जो बीमार छुटी सघंदो पर अखरियुनि जो सजन हरगिज़ वरी सयन अची सघंदो चौकजूं हिन यार खे बगदाद शरीफ़ में ख्याल आयो पेरे पिया थो वञा जुती बि न पाया दिलबर मदीने वारे जी ज़ियारत करिया
चैन अकेलो न पुटो से हुलसी पर ऐ नकड़ो मिर्जो चैन के मथे मां जेल में सर का तो आई तू तो भला वनी तो भली वज पर्द पर नंडो मासूम ए बच्चे तेरा खा ये समझ इना केरो उठी वनी ये वनी तो सवारी पे वनी चेतन नढन वदन जो रसूलुल्लाह मददगार आए मां नबी जिंदगी के भी वठो इनो जे रस्ते में पई मरी वियासी तो मिठे मोहम्मद तां घोर निकरी क्यों रस्ते में हलंदो आयो बगदाद जे जंगल में सुमे थो रात जो अख लगी वही नंढड़ो पुट भी पासे में घर में कोई रात नाल आधी महिल उन्हें नंढड़े जी अख खुली सर थो करे मुंहिंजा अब्बा मगर वो पी जवाब न थो ॾे जॾहिं उन्हें जे मुहता परागुला थाई पी मरी चुको हुयो पर जी शक्ल बि फिरी वई हुई अञा मां भया तो तार मदीने वारे सां लॻंदी अञा सुस्त आयो आओ न एड़ो कदा ए नंढड़ो ॿार सॾ थो करे ऐं जंगल में ऊंदाई में बगदाद में सदी में थे मुस्तफा करीम खे जॾहिं अबो मरी वियो आहे शक्ल बि फिरी वई अथसि पोइ कीअं हाणे कंहिंखे सुञाण जो कार ख़ौफ़ अचे थियुसि शक्ल बि फिरी वई पीउ जी पोइ ख़ुदा जो कसम आहे त मदीने वारे खे थो सॾ कंहिंखे थो सॾ करे थोरो ॾाढियां चएसि तो आका तो में उम्मीद सुभान अल्लाह आका तो में उम्मीद ओ मथे बिठा आयूं बाहू तोखा सिवा मुझो मुझा मदीने जा साईं तोखा सिवा मुझो सुभान अल्लाह जब भी इस्लाम ये न लाटिया रख जी प्यार जो एक बिने की कालिया मता जी न संगे आवाज लागी नेक जो आसवा कुरान जो कसम आतना है मता जी नमाज जो आसवा मता चई रोज़न जो आसवा मता चई नफलन जो आसवा खुदा ॾिसे थो असांखे मदीने वारे मोहम्मद जो आसवा छा थो चए हिक बिने की हिक बिने की मुझा
अमा फैसलो ॿुधायो जंगल मां बगदाद मां रेगिस्तान मां बेले मां ये सत मुझे दिल पर हुसैन के नामे ॿुधा हूंदा आहिनि। आवाज़ आ भी बुरे वो जाओ बुरे सो तेरे हो कजा साईं ते इनकड़ो बार लड़ी पियो करे सरकार की सदे पियो तेरो जरे मर वगे सजन त दिल की करार छा आयो ॾाढो छा आयो करार आयो सुकून आयो ऐं सुकून ईंदो आहे त को तकलीफ़ परेशानी हम दूर थी तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं आहिनि उते वरी बारी दिलि में सुम्ही पियुसि ख़्वाब में ॾिसां थो बगदाद जो जंगल मंगला नूर सुहाना हर तारी हर वण जी हर जानवर हर वारी जो ज़रो हर पत्तो हर कतरो चे पियो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। मूंखे पक थी ख़्वाब में त मदीने वारो केर अची वियो आजा चयो केर वो ख़बर में छा चयो हूंदई या शफ़ीअल उम्मत लिल्लाह कर दो करम कर चढ़ायो या शफ़ीअल उम्मत लिल्लाह कर दो करम शाला वसदा रहे तेरा सोना हरम तेरा सोना हरम तेरा सोना हरम सुभान अल्लाह तेरी यादों से सामने मेरे तेरा मदीना रहे ज्यादा जा सुभान अल्लाह तेरी यादों से ममूर सीना रहे सामने मेरे तेरा मदीना रहे सामने मेरे तेरा मदीना रहे। खुदा जो कसम तेरो त कॾहिं ॾिसण जो त मदीने जो शहंशाह अची वियो हिकिड़े हिकिड़े मिस्कीन हिकिड़े ॿार हिकिड़े यतीम हिकिड़े नंढड़े ॿार जे सद ते रसूलुल्लाह अचे तुंहिंजे सद ते न ईंदो चओ न ईंदो आया फरमायूं पुट छाजे लाइ थोरी सोना आयस पे तोड़े मदीने अब्बे सा रस्ते में वो मरी लो शक्ल भी फिरी वही दी कारवां नजर न आई करे तो मदीने वाले के सल्ला कहना बस या रसूल अल्लाह बस पान फरमायो पंहिंजे अब्बे जी मुहता चादर लाथ में मदीने वाले हुए मुंह ते हथ घुमायो अगे शिकिल फेर हुई है मुझे बाबे जो चेहरो थोड़ी तो चंद्री नूर बजी हो आज मददगार ने जो मुस्तफा मददगार आए जो मुस्तफा मददगार आए ये चोटी जो चंद्र परे पियो बाबो नूर बजी वियो सही बराए बस
रसूल अल्लाह बस पुराने खबर ना आए जने जंगल में को बाहर कंदो बनाए नमाज किए थी जनाजो किए थी दो कफन सफर किए थी दो एतरे टाइम मुझे अख खुली नहीं सुभान अल्लाह साकुली नहीं मुझा भी बारे और कजा फरमाए दो अख खुलिया उन्हें झकल मां तो बुधा को सद करे जाए जो ओ बर्बाद मारो जंगल में को जाना जी वफा थी हुईया उनजे जनाज में उनजे कफन में उनजे दफन में उनजे ज़ियारत में जेको शरीक थियो 1000 वरन जा गुनाह दस्तर भी थोड़े खे जन्नत में दाखिल कंदो यको गुनाह शरीफ मुस्तफा आओ ने मददगार मुस्तफा पहुंची विस एहड़ी मदद कईस जो अल्लाह जो कसम है तेरो तरीक़स मुझा भी भा चलो 5-10 मिनट न गुजरात मानू जोक दर जोक अचण शुरू थी गया एकड़ी राम खार अची वई जे पियो त साईं वञण पिया मोटियो मूंखां नंढो चवे मां डुकी वञी पेरनि ते किरी सुभान अल्लाह खुदा करे शान असांखे बि ख़्वाब में सुभान अल्लाह आमीन तो चलो असांखे बि कई खाए पेर छॾी दो चओ खुदा असांखे बि यादि करासीं जो भॻो आहियां वञी कदमनि में किरी पियुसि या रसूल अल्लाह हिकिड़ी ॻाल्हि सच में कहंदाई अवां कीअं जेको आहे सो हिते आयो कीअं वियो को ज़रियो बि न कीअं मुंहिंजा सर ॿुधा वरी बाप ते हेॾी महिरबानी ऐं नालायक खे नवाज़ियो कीअं नवाज़ियो तव्हां ॿुधाई फरमायो जखरा जीअं शाल तुंहिंजो कने मधो न सुणा जखरा जीअं शाल तुंहिंजो कने मधो न सुणा जीअं अचे काल तूं नालायक नवाज़िया हर कोई हो पर तो जी करे न कोई बुलंद सार भदायूं तेरे हो कजा साईं का फरमाइण हिकिड़ो तुंहिंजा सॾ ॿुधा छा ॿुधनि मूंखे ॿुध पाण तू वेझो ई पर को मशरिक़ खां बि सॾु करे तॾहिं बि मां को मग़रिब मां जुनूब ऐं शिमाल मां मूंखे सॾु करे त मां मदीने वारो ॿुधी ॿी ॻाल्हि त तुंहिंजो बाबो मूं ते हर राति सलात सबूर पढ़ंदो आहे चओ सुभाणे अल्लाह छा पढ़ंदो आहे अज रात दिन जो मलाइक जेको सलात खणी मुझे दरबार में पेश कंदो आहे उन्हें तुंहिंजो फलाणो उम्मती झंगल में मरी वियो इन करे सलात सबूरी कोन खणी आयो आहियां ओने सलात जे बरकत जे करे मां मिठो मुंहुं लॻायो शक इन करे फिरी जो सूत हो छा को लगा समझण मसालो ॿुधायो मसालो शरीयत जो न कोन ॿुधायो सुवाल ना जो ॿुधायो इते सुवाल ना चए साईं दा फरमाइनि त सूद उन जो नंढे 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 में गुनाह इहो आहे माज़अल्लाह चवंदे शर्म अचे थो साईं फरमाईंदा जण काबे में मां सां 70 दफ़ा ज़िना कई
अल्लाह करो मुसलमान तू न खां बचन हुजे भला जे न कर तौबा करे सच्ची दिल सां समझो ना सच्ची दिल सां तौबा कंदे एड़े गौर कर सैवरा दे सूद खोलियो कोई मतलब सूद खाई इन जे करे जी शक्ल फेरी वई पर तो मासूम बार जे सदन ऐं सलात जे करे मां मिठे मोहम्मद खे नूर बनायो माना सलात मुस्तफा जी ऐं मां खे सदला उहे पिणीअ खे पहुचंदा हलिया तो नीला शरीफ ॿुधाया अल्लाह पाक जी मददगार मदीने वारो जी मददगार क़ुरान ॿुधे मदीने वारो अल्लाह जा वली की मदद कंदा मुझे दस्तगीर की मदद कंदो आहे मुरीदार दस्तगीर हिकड़ी करामत ॿुधाया तो उनकी मदद कंदो सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह ज़िक्र शरीफ पढ़ण जी करामत ॿुधाया जिले में अल्लाह जो कामिल वली है सैयद अब्दुल कादिर शाह जिलानी जो सुभान अल्लाह मशहूर है जिलानी बादशाह वो मशहूर है गीलानी गवर्नर सुभान अल्लाह ये है ना ये गीलानी बादशाह वो गीलानी गवर्नर ये गीलानी बादशाह जी एकड़ी मुरीदानी हुई जेका तहज्जुद गुज़ार सुभान अल्लाह चावी उड़ा थे सोमो सलात की पाक अल्लाह जी ज़ाकिर बनी मुजावी भा ओए माई साहबा जो घरो जिलानी बादशाह जे घर में हुयो पुटू जो हरिया बांध काए सुबह जो सवेर अन्या रात जो कोई मुझसो हर कहने वियो जमीन कहने वियो छा कहने वियो हारी माण्हू वीचारा जेके हूंदा आहिनि उहे सवेर उथंदा आहिनि गर्मी में थिए कम माण्हू लाहे अचे हर पियो काहे कॾहिं दिन रात थो थियो छा थियो सुबुह साथ वारी हुई टाइम का रस्तो वठो के माण्हू नांदनि जो जोड़ो कायो पिया छा कायो पिया उहे वेझाया उहे सॾे कयो ओ हारी सोचो करे त दांद तोखे ॾियूं तुंहिंजा दांद असां कहे वयूं उन्हें हारी वेठो मुंहिंजा दांद हिन जो हिकिड़ो दांद तॾहिं बि भलो शायदि मश्करी था कनि मज़ाक था कनि इन जे करे मां बि मज़ाक थो करियां अदावा जे सौदो थींदो पर सरो बगर मां टोकर कोन ॾींदुसि बाक़ी जे दांद मूंखे ॾियो त मां बि दांद खे ॾियण लाइ तयारु आहियां
समझो था मुझे कट हुआ छुदे चोर हुआ दांत पराया कहे आया हुआ सुबह थियण वारो हुयो ओने चोरी जे नंदर में दिल छड़ाई हुई चवयारा है टकस पर मानू भलो आई सरो बदल सोडो चोरी दांत सागे दे दांत तोखे आया जो सुभान अल्लाह इन जोगन सा बाज कम थियो जीलानी बादशाह जेका अम्मा दुआ घुरी आराम कबूल थी वई नाद जदा जोड़ो हो नहीं भलो जोड़ो मिली वियो और नाद रही पार शुरू थी वियो हर कहीं अन्या अध जरे भी न कायो आई न कारे दाद या धरी नठ में भी पहुंची विया सुभान अल्लाह केर आया राजा मोरो राजा मोरो राजा अची विया मालिक अची विया वो हरामी तू चोर ने कहीं डालो तो जरूर टोली कोने घरा ना जोड़े जमीन में तो हवा पड़े ना दान ये बदी दाढ़ी लक्ष्मी उठब कढियाउस केस चालान करायो चालान कयो चालान थी वियो कोट हलियो जो जेल हलियो जो कांड की छुट्टी तवज्जो आए इस हलवा तो दौलते फतवा मारो बिहारो आयो फतवा दिहाड़े ते पाकोड़ी मारी बर्दाश्त न करे सही कोर्ट में आई जज साहब तू अंग्रेजा मुसलमान बनाई पुरानी में नालो में थई मुझे पुत्र सा इंसाफ कर मुझे बचे इना जल्दी नहीं और सच्चो कुछ हुआ अजेवा के हकरो फैसलो कर मुझे देखे अब कर देखे रमायो माई सभा जे ते बसाई करी त तुझ पुत्र सोतो हुआए त मां तुझे पखे आराध्या शायद क्यों बना माई लो तो जे पुत्र सोतो हुआ वो माई बोलो बेटा को कोई हमारो सागर कैसा सोचे सोचे के जिला बादशाह शाहरिया दिल पर शाह करे आधा सुभान अल्लाह तीर दिल में ख्याल तो हो ने आगे को रो बसवा बड़ी चीज खुदा की मुझे पे सोचे हदी साईं ना बुद्धि मोट शाहरा हिकुड़ो बड़ा बुला ठरी समझ में आया इस्लामी दीनी कुरानी मसले में भी बशा गाना कुरान है ना फस्तशहदू शहीदैन मिन रिजालिकुम भाई आवाज कुरान चले थो शायद तू चेंदी हिकड़ो दुनिया वारो कानून में भी बशायद बिरादरी कानून में भी बशायद माई रब जो नालो खणी आई है धड़की थी नजर अची न धड़की नहीं माई हिकड़ो शायद दे ते भी मां तुझे आजाद करे छड़िया धड़का नहीं कन्हैया निधन बोले मौलवी अशरफ अली थानवी तो लिखे इफादातुल यौमिया में एक शख्स मरी कब्र में आया शामिल अन्या दाढ़ी मलाइका पूछा निस्तर मर रब्बुका सुभान अल्लाह ये बरन नबी काड़ो थई वमा दीन काड़ो थई
अल्लाह हेरे तवज्जो कजा तो ही तो पूछी वैस न रिसालत तो पूछी वैस न तवज्जो के पूछी वैस न दीन पूछो वैस न ए और कजा अमलन जो कोन पूछो वैस ये कोन बना कर पूछो तो नमाज पढ़े या न अबा है दी तो नमाज पढ़ी रोजो रखी हज पढ़ी न ज़कात दी मुझा वीर भाग्या दी तो बुधाए थी तो खान नमाज रोजे ज़कात जरी कब्र में पूछा कान थी दी बाकी तो जी पूछा थी दे ना कौन हदीस सुन रहा नबी करीम सलाम के बारगाह में हिकिड़ो जनाज़ो आयो पाण सफ़ अल्लाह ओ केॾो खुश नसीब हूंदो जंहिंजी नमाज़ रसूलुल्लाह पढ़ाए ऐं हाणे जेकॾहिं को जवान सलात पढ़ण वारो मरंदो आहे त मदीने वारो खे छना ज़िंदगी जो ईंदो आहे अरे तो कोने साईं आकाशे में सफ़ बच अमीर उमर उठी अर्ज़ करे या रसूल अल्लाह ला तुसल्ली बदन जनाब अदब पर ई शख्स आए इन्हें दे आमाल सुठा न आहिनि इन्हें दे कम बेहतर न आहिनि इन्हें जी जनाज़े जी नमाज़ मिठा मुंह तू न पढ़ाए जो सुभान अल्लाह ठक जी दा कोन आयो न बुधायो सच्ची बात न माट खामोश कोई तेरी फरमाया सहाबियों को अहलो तमा में आए इन 7,000 जे तादाद में जनाज़ में आए माण्हुनि में जेको मुझे नहुराम जे कंहिं हिकिड़ी नेकीअ जी शाहिदी ॾेई छॾे शरीफ जी हदीस तो आहे हिकिड़ो शख्स अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां शायद हिन शख्स हिकु दफ़ा जेके जंग में रहंदा आहिनि सहाबी वो उन्हनि जी ख़िदमत कई तवज्जो आहे खुदा जो कसम रसूल अल्लाह फरमाइन था नमाज पढ़ो नमाज पढ़ी फरमाइन था ओ कौन ओ मित ओ जनाजा कन्न खोले उठ ही तुझा दोस्त यार ओए चवन था तहन शख्स जी जनाजे जी नमाज न पढ़ इन मियां इन जा अमल सुठा न पर मां मोहम्मद शाहिदी थो दिया तो तू जन्नती आई सुभान अल्लाह इन्नका मिन आदिल जन्नह मां मोहम्मद शाहिदी थो दिया तू जन्नती आई मां मोहम्मद शाहिदी तो तू जन्नती आई अरे वहाबियो माना का पूछा छो रसूलुल्लाह के गैब जो इल्म हो तहकीक तू जन्नती आई इन्होंने ना कब्र रहेगा अन्य क़यामत ना मीज़ान ना मुसरात ना और मैं तो अशहद इन्नका मिन अहलिल जन्नह वो जनाज़ा शायद तू जन्नत सुभान अल्लाह मेरे और कदम वो साईं फरमाइन दे उमर क़यामत दिन इन सखा नमाज रोज़े हज ज़कात इन जे मुतालिक सवाल कयो वञे पहिरां अक़ीदे जे मुतालिक सवाल कयो छा लॻे त सुन्नी हुए न आशिक़े रसूल हुए न मोहम्मद जो परवानो ऐं दीवानो हुए न जे मुस्तफा जो दीवानो तो के न को जहन्नम जो डब्बा न का जन्नत जी परवाह सुभान अल्लाह मेरे दिल में है इश्क़ मोहम्मद मुझे दोज़ख का नहीं मेरे दिल में है इश्क़ मोहम्मद
दीवाना अरे नबी का, मैं हूँ दीवाना प्यारे नबी का, मुझे जन्नत की परवाह नहीं है। उसने यूसुफ को अपनी जगह, मेरे आका जैसा तो कोई नहीं है। बुधा छाप दे पीर पीरा मुर्शिद मीरा नाम विधे दे टूटन सजीना। पीर पीरा मुर्शिद मीरा नाम विधे दे टूटन सजीना। कामिल मुर्शिद कर दिया यादी घरोली भर दिया, एक बोला करूं में डर दिया, मैं बर्दी तभी भर दिया। मैं सफर जगह में कामिल वली हफ्त जुबा शायर कुरान जो हाफिज सच्चर सर मफ्तूर चाहिए के तुझे अने निकलो पार पीछे ऐसे मोदी साहब ने पढ़ा कुरान याद कराए रखे उस्ताद दे पढ़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़े थे उस्ताद जो है दे ए वरी कुरान ठपे मस्त जी मेरा तेरे दुनियारे उस्ताद का भी जमा है बड़े कुरान ठपे दुनियारे तुम्हारी छाची निकलो बोला निकलो दस सबक पढ़ा जिन सजन दिशा मियां मार नमू दस सबक पढ़ा जिन सजन दिशा उस्ताद मार में हिदे कुरान पढ़ा जो पर बंद जाए मैं कहो थम इन राय बंद कयो समझो मेहराब में मिठो मोहम्मद बीठो आजाद कराइण वालो हाणे तो वे सचण वारी अखियूं हुजनि त मुस्तफ़ा हिते बि आयो चओ हिते बि मुस्तफ़ा आयो चओ हिते बि मुस्तफ़ा आयो 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 चींदे हो अल्लाह का कैसा अल्लाह को वधी उम्र की और आंख के न तो असागे जेकर गाल कयूं जो अंदर मुझे खबर केरो दस्तगीर है धोबी है मौला छा कयूं आवाज आयो मलाइको मुके खबर इन जा कम भला कोन कम खराब आहिनि जवाब भी दुरुस्त न आहे पर इहो अव्हांखे ॿुधायां त मुंहिंजे दिल पर दस्तगीर सां वाक़िअ आहे उनजो नालो वरितोसि एतिरा बि गुनाह करण जी क़बर जन्नत बनाए ॾियो मदद कंदो आहे चओ मदद कंदो आहे चओ मदद कंदो आहे इन माई बि चयो त ॻाल्हि मिली हिकिड़ो छा घणा इहा ॻाल्हि ॿुधो ॿुधो आहे हिकिड़ो शायदि हिकिड़ो ई आहे हिकिड़ो शायदि नालो लिखणा चे नालो अथसि अब्दुल कादिर जीलानी आजा सुभाणे नालो सुभाणे नालो
जड़ो तजो पीर दर खोर मगर दस्तगीर ओ कंदा लख मलाइक सलाम दसे ही गुलाम नबी दे गुलाम दसे ओ कंदा लख मलाइक सलाम दसे ही गुलाम नबी दे गुलाम दसे ये कुरान कादर जिलानी ये भाई बहुत ही अत्याज चीजें ये कोने दो लेकर पढ़ी बाका है सब दो शायद ये को सैयद सबो अब्दुल कादर जिलानी आए ना बोल के बाबा सैयद अब्दुल कादर जिलानी को फलाने जो फलाने दे शादी में फलानी कोर्ट में फलाने वक्त से गुरबल हाजिर तो सुभान अल्लाह मैं आज सुना उसी को ना कर बुलाई दो जे मैं नबी जाए जाए किसान सुभान अल्लाह बात है तो सुभान अल्लाह बेहतर कहीं आया बाबू सुभानी पर आए ते बचड़ो हो अब्दुल कादर जिलानी माउने के दी जाए आओ कबर मुबारक ते आया पड़खने थी ओ महबूब सुभानी दा बचड़ा मुझो पुटना को बंद मेरा के दुनिया लेटर खणी आई आया ये जमीन पर गंदवा के छली दी कानाए आवाज जिंदा नबी फरमाए दो वली मरंदो को ने रोकड़े घर मान की बेघर में दुआ अल्लाह अकबर नारे रिसालत नारे पीर ये बड़ा मार कर मुझे मदद फरमा ही देखो लेटरा तुम पर दस्तगी रहे बुझा दे तू वाली चल तो जी बनी बड़ी बुझो कर मुझे सुभान अल्लाह रोई आज करे मोटी आई ने बोलते आरो आयो तारीख आई जज बुझे तो मुझे अम्मा शायद हाजरा न तुरजा मालिक हाजरा चोर हाजरा मां जज हाजरा है सरकारी वकील हाजरा तू भाईया तुझो पुट भी चोरायो बराबर तुझे शायद आया ने वडे आवाज सा खुली दिल सा मुंह में घुटने परेशानी में तेरी जजाओ मुझो दिल पर दस्तगीर आयो सुभान अल्लाह ओ मां सब करी अच्छे शादी के तक जी क्या है लगा नहीं चलियो आयो आयो सब करी ने इसीलिए बोलेंगे तू जो ना तो सब करे इस बात ये कोर्ट में सब थी तो बाबा सैयद अब्दुल कादर जिलानी आज उठे ए शादी में कोई बाबा अन्या नायक सटू न कयो खुदा जो कसम मुझो दिल पर आयो पर मुंह ढके पोयायो जज दोजे तो सांकीर कान फरमाना सैयद अब्दुल कादर जिलानी आदे सुभान अल्लाह आदे सुभान अल्लाह नचले आदे सुभान अल्लाह नचले अरे अंदर पिटो शादी रे हो शादी रे शादी को तेरी शादी नहीं है ना निकालना सुभान अल्लाह छाला पगला के मैं पर्दो लाइनो तो तू कुर्सी पे कौन नहीं सकता तेरे सही शादी कबूल करने के वो भैया भी लुको पर्दो ने तुम्हें ही बोल सकते हैं कुर्सी पे के मैं सही नहीं है मैं पर्दो लाए सब कुछ संग पांच वाले में रखे ने
ओके ज़ियारत कराया तो पाण पर तो लाइन था जज ज़मीन ते फकोनी कयो कुर्सी सां किरी पियो टंकू पियो हणे कल्ब मोल जारी थी उस कयो अल्लाह अल्लाह राजा तो अल्लाह 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 15 मिनट तड़के पियो उठियो जने माई सगोरी तू सच्ची आ तुझो बचड़ो सच्चो आ तुझो दिल भर दस्तगीर सच्चो आ माई छा चयो ॿुधाया सुभाणे अल्लाह जो रसूल जो दस्तगीर आहे रसूल जो दस्तगीर आहे रसूल जो दस्तगीर आहे उठी में सदन सारी ओ लो पीर आहे रसूल जो माई तुझो पुटो था पर मां भी कल मुझे पढ़ा दो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्ची ॻाल्हि आहे न असांजो वारस आहे रसूल जो दस्तगीर आहे रसूल जो दस्तगीर आहे उठी में सदन सारी ओवलो पीर आहे रसूल जो अवांखे ॿुधायुमि दस्तगीर भी मददगार मदीने वारो भी मददगार रब सोचे मां भी तव्हांजो मददगार मोहम्मद भी जो मददगार विसरी न थो अल्लाह मुस्तफा सही वाकई मददगार अन्या दुनिया में कोन आयो हुयो तॾहिं बि मदद कई सही ॻाल्हि आहे न ॾाढो आदम सोचे मां जन्नत मां निकितो आहियां 350 वर पेरुनि में ये शेख साहब ने खुदा जो कसम है तफसीर लिखा दे कल्लन जो गोश्त करी थोड़ा तेज होता है हटा निकली कैसे ये दान में लगी जरे रो तो खुदा के खौफ में तर बर थर जबल फलट रही कंदा हारंदा होया मगर खुदा माफी थी गेज एकड़े दी मौला मोहम्मद जे सदके माफी कंजे सदके आवाज आया आदम लो तशफत इलैना बि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी अहल समावात वल अर्द लशफना के ओ आदम जे पहली खलीने दिल पर जो नाम उठिया तो के माफी दिया पर क़यामत ताईं जेका तुंहिंजी नस्ल पैदा थींदी तनखे भी मोहम्मद जे सदके माफी नहीं कम ईंदो आहे मदद कंदो आहे आदम अलैहिस्सलाम जी मदद कई सची ॻाल्हि कर कई नूह अलैहिस्सलाम में आयो त कहिड़ो तरीक़े आओ न इब्राहिम खलील में आयो त पाए इस्माइल ज़बीह में आयो न काती वार वठे आओ न जो सची ॻाल्हि आहे न अब्दुल मुतलब में आयो त हाथी कलमन में किरी पिया अब्दुल्ला सुने में आयो 70 यहूदी तलवारियूं खणी वही विया आहिनि मुस्तफा जो नाम वहब फरमाए मां जो अब्दुल्ला अब्दुल मुतलब जो ॾोहीअ जे चंड जो बचड़ो आहे हे यहूदी मारे विझंदस मां छा कयां मुंहिंजे भेण तलवार बि कान्हे पर कठ खणी मां बि पोयां भॻो आहियां अञा टुकड़ो थियो हिकिड़ा चोर घोड़नि ते चढ़ी आया
अब्दुल्लाह ने मोहम्मद जो नूर आए जो मारू भी वंगो को नहीं दो मददगार आए जब मना कहा 70 जना उनके यूथ के खत्म करे शरियाऊं मिठे मोहम्मद जो नूर जमे हो गुलाब जी गुल जी मुखड़ी वांगो केड़ा अम्मा आमना जी पेट में आयो जो केरी खुदा जो कसमा चेहरा आता है ओ कराई जाए मुश्क जी घर में अदर भी छटे लवाया बेल जमीन ते रखा तो जमीन मेल थी पवे पत्थर मेल थी पवन सुकल जमीन साओ का जमाए छदे वरत मागे दिसंद झुकी सजदा कन मां जो हे छा चो तुझे पेट में मिठे मोहम्मद जो नूर आए सुभान अल्लाह बाजो रात है करी रात अज जाम मोहम्मद जाओ अज जाम मोहम्मद झुकी झुकी पढ़ जाओ अज जाम मोहम्मद जाओ ओ सफी शावर में आयो मोहम्मद ओ शर्म के बच्चे शादियों क्यों वाह जब आबादियों क्यों मुस्तफा जीवियो फरमाते तकलीफ है नव महीना मुझे पेट में मुस्तफा आया मुझे पेट बच जेतरो हुयो कपड़ा बता सिखाया उल्टियों में ओ जरा इन महीने की बारी रात आई तो मां जानवर के दिशा तो ओला वारा ओ घर वारन के ओ घर वारा ओला वारन के उत्तर वारा दक्षिण वारन के दक्षिण वारा उत्तर वारन मुबारक गया जो दसा जो मिठो मोहम्मद जो आए गिटाई तो फरमाए तो करो टाइम होयो तेरे फुटी फर्क पियो मुझे हीरे लगी वाधायूं मैं भूगन क्यों मागे पलय विझम पीर अने हेड़ा थी सुधीर जो पीर पुछण आया पचार हदीस में तर्जुमो करे नंढी वॾी कदरी पोयूं पोए हार मरकन मलाम जा बांधी मथे बार वो वॾी सगज जो मयाड़ियूं खड़ी माफ़ करे गिटाई अञा टी ॻाल्हि करे बाबूअन लाखा ओ लाखा लद सजा अदलिया पखा से परताज अजे अवाजे अलिया महबूब आयो कर गया सजी दुनिया दूर थी वही अम्मा हबीबा भी फरमाया तो मुझे बचड़ा परेशान मुझे उदाचू मुझे पुत्र अब्दुल्लाह बिन्नी पासे उलमा खीर के ठर न करे मगर मिठे मोहम्मद के सीने सा लातम छाती न गई सुभान अल्लाह पार करिए हारिस मुसोस यतीम बिछड़ो मिलियो दुरे यतीमा ते समझी उम्मीद काने कही भाई कि मेहरबानी करे खण हेदे ते निहार वो जेका दाचड़ी आंदी सी जमे खीर न हो हाने ठण बनस पिया छाजे करे डुबनी दाचू दाई हलीमा जू सफा जदई बिठा मुस्तफा के थे मिलियूं दादा दफा हरिवाली जी तो मां नित्ती है मुखा के औरतूं जेके हुई पोइ थी वयूं मोहम्मद जी साहिब
आओ न मुझे जौदे छा कयो गई कदे मंदाई गई मां चो करना छा चयो मान मोमनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया रब सल्लम गुनगुनाओ कमली वाला आ गया गोद में लेकर हलीमा गोद में लेकर हलीमा सदिया ने यूं कहा अजमतों के गीत गाओ कमली वाला आ गया मुस्तफा आयो दावत वाला तुखे मुबारक है अचर वाला तुखे मुबारक है रसूलुल्लाह जा जानी तुखे मुबारक है मुस्तफा जी मिरासी